दुनिया में हींअर ताईं जेतिरा बि किताब छपजी चुका आहिनि, जेकॾहिं उहे सभु जा सभु कंहिं ॿार खे रटाए हिफ़्ज़ कराए छॾिजनि, तॾहिं बि उहो ॿारु माहिर त थी सघे थो, पर मौजिद नथो बणिजी सघे। मौजिद थियण जे लाइ ज़रूरत हूंदी आहे हिकिड़े तख़लीक़ी ज़हन जी। कुदरत जे तरफ़ खां हर ॿारु तख़लीक़ी ज़हन साण ई पैदा थींदो आहे, पर असां जंहिं पसमानदा समाज में रहूं था, उते तख़लीक़ी ज़हन जी आज़ादाना नशोनुमा घणे भाङे नामुमकिन आहे। असांखे ज़रूरत आहे हिकिड़े अहिड़े उस्ताद जी जेको ज़हन जी ज़मीन ते गौर फ़िक्र जा ऊन्हा हर ॾेई सघे ऐं पोइ सवालनि जो ॿिज छटे सघे, ऐं पोइ यकीनन सवालनि जे उन ई ॿिज मां जवाबनि जो जेको फ़सुलु तयारु थींदो, सो ज़मानो सदियुनि ताईं लुणंदो रहंदो। पर कीअं ॾिजनि ज़हन जी ज़मीन ते गौर फ़िक्र जा ऊन्हा हर, कीअं छटिजे ज़हन में सवालनि जो ॿिज। ॻाल्हि खे घणो ॻोढ़ो नथा करियूं। सवलो तरीक़ेकार अॼु जे उस्ताद जे लाइ ही आहे त निसाब में ई मौजूदु के कहाणियूं, के हक़ीक़तूं शागिर्दनि खे जॾहिं बयानु करे त ज़रूरी आहे त हर मोड़ ते ॿारनि खे रोके रोके उन्हनि खां पुछे त बाबा तव्हांजे ख़्याल में हाणे छा थींदो, इन खां पोइ छा थींदो। ऐं आऊं त चवां थो त उस्ताद जो निसाब ताईं महदूद हुजणु ठीकु न आहे, उनजो मुतालियो वसी हुजणु घुरिजे। ऐं पंहिंजे मुताले मंझां, पंहिंजे गौर फ़िक्र मंझां का कहाणी, का हक़ीक़त, को काइनात जो इसरार जॾहिं ॿारनि जे अॻियां बयानु करे त हर टर्निंग पॉइंट ते रोके रोके ॿारनि खां पुछे त बाबा तव्हांजे ख़्याल में हाणे छा थींदो। इन कहाणीअ में जेकॾहिं तव्हां बादशाह जी जाइ ते हुजो त पोइ तव्हां कहिड़ो फ़ैसिलो कंदा। अहिड़े नमूने सां बि ॿारनि खे तख़लीक़ी बणाए सघिजे थो। निसाब साज़ बि घणो कुझु करे सघनि था। के अधूरियूं कहाणियूं, के अधूरियूं ड्राइंग्स ॾेई सघनि था जेके ॿारनि खे पूरियूं करणियूं हुजनि। बल्कि आर्ट जा जेके बि सब्जेक्ट्स आहिनि, उन्हनि जी तख़लीक़ी नशोनुमा में केॾी वॾी अहमियत आहे, उन ते त बाद में कंहिं ॿी विहक में ॻाल्हाईंदासीं जो असांजे स्कूल सिस्टम में आर्ट जे सब्जेक्ट्स खे का अहमियत ॾिनी नथी वञे। निसाब साज़ उहो बि करे सघनि था जो ज़रूरी न आहे त हर सबक़ जे पुठियां मश्क हुजे। के सबक़ अहिड़ा बि हुजनि जिन जी मश्क ॿारनि खे ठाहिणी हुजे, ॿारनि खे करणी हुजे। ॿुधायल हुजे त हिन सबक़ मां के 5-7 सवाल ठाहियो, उन्हनि जा जवाब लिखो तव्हां। का कहाणी अधूरी हुजे, को शेर अधूरो बि हुजे जेको ॿारनि खे पूरो करणो हुजे। ज़रूरी न आहे त रोज़ानी ॿारनि खे साॻियनि ई सवालनि जा जवाब यादि करे अचण जो होमवर्क ॾियो, न। तव्हां ईअं बि करे सघो था बहैसियत उस्ताद जे त ॿारनि खे होमवर्क ॾियो त वञो ऐं अॼु शाम जो ॻोठ जे ॿाहिरां लहंदड़ सिज जो मंज़रु ॾिसो, पखियुनि खे आखिरनि ॾे वापसि ईंदे ॾिसो, धनारनि खे वथाणनि ॾे वरंदे निहारियो, ऐं पोइ उहो मंज़रु कीअं थो लॻे उहो ॾिसो, उहो लिखो। चांडोकी राति खे ॾिसो, उहो मंज़रु लिखो। वसंदड़ बरसाति जो मंज़रु निहारियो, उहो लिखो। चांडोकी राति खे ॿार हूअं ई ॾिसंदा हूंदा, पर जेकॾहिं तव्हां होमवर्क ॾियो था लिखण जे लाइ, त पोइ उहा अख गौर फ़िक्र वारी हूंदी। उहो आम अख सां न ॾिसंदो जीअं हू अॻे ॾिसंदो हो। जाम सारियूं ॻाल्हियूं करे सघजनि थियूं, पर हिन ॻाल्हि खे हिकिड़ी नंढड़ी ट्रिक ते खुटायूं था त जेकॾहिं तव्हां चाहियो था त ॿार तख़लीक़ी बणिजनि,
त पोइ ॿारनि खां उहे सवाल पुछो जिन जा जवाब किताबनि में मौजूदु न आहिनि।